ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदासीं। कराची में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन में मुख्तियार एजाज़ चांद जो क़त्ल थी वियो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदासीं। कराची में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन में मुख्तियार एजाज़ चांद जो क़त्ल थी वियो आहे। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां ते पहुचाईंदासीं। मंगोपीर में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन में हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग जे नतीजे में मुख्तियार कार एजाज़ चांडियो मारिजी वियो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर ख़बर अवांखे ॾींदा हलूं। कराची में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन में मुख्तियार एजाज़ चांडियो क़त्ल थी वियो आहे। नाज़रीन, मंगोपीर में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन में हथियारबंदनि फायरिंग कई आहे, जंहिं जे नतीजे में मुख्तियार कार एजाज़ चांडियो मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। नाज़रीन, अवांखे ॾींदासीं। कराची में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन में मुख्तियार कार एजाज़ चांडियो क़त्ल कयो वियो आहे। नाज़रीन, मंगोपीर में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन में हथियारबंद फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में मुख्तियार कार एजाज़ चांडियो क़त्ल थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवांखे ॾींदासीं। कराची में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन में मुख्तियार एजाज़ चांडियो क़त्ल थी वियो आहे। नाज़रीन, मंगोपीर में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन में हथियारबंदनि फायरिंग कई आहे, जंहिं जे नतीजे में मुख्तियार कार एजाज़ चांडियो मारिजी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूद आहे धरती न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सरकी। जी इसहाक, छा तफ़सील आहिनि अवां वटि? हाँ जी, बिल्कुल कहना ॾिठो सरजानी टाउन वारो इलाइक़ो आहे, जिते एंटी एंक्रोचमेंट पारां ऑपरेशन कयो पियो वञे। ऑपरेशन के दौरान फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें एंटी एंक्रोचमेंट की टीम जा जेके 3 एहलकार उहे ज़ख़्मी थी पिया हुआ। तंहिंखां पोइ सैलानी वेलफेयर पारां सैलानी वेलफेयर जे भरिसां गैर कानूनी अदावतुनि जे ख़िलाफ़ ही ऑपरेशन कयो पियो वञे। त उन हवाले सां उतां जे माण्हुनि पारां जेको एंटी एंक्रोचमेंट ते फायरिंग करे ॾिनी आहिनि। उन फायरिंग के नतीजे में 2 एहलकार जेके ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन सां गॾोगॾु जेको हिकिड़ो एंटी एंक्रोचमेंट जो ऑफिसर आहे एजाज़ चांडियो, उहो फायरिंग के नतीजे में मारिजी वियो आहे। ऐं वाक़े वारे हंधि ते पुलिस पारां इज़ाफ़ी नफ़री खे घुरायो वियो आहे। ऐं इहा ॿुधायो वियो आहे त जेके हथियारबंद हुआ उहे वाक़े वारे हंधि तां फ़रार थी विया आहिनि। जॾहिं त एंटी एंक्रोचमेंट पारां जेके गैर कानूनी अदावतूं मौजूद हुयूं सैलानी वेलफेयर ट्रस्ट जे भरिसां, उन्हनि खे ड्राइण जॾहिं पहुती त पहिरियों ई उते मौजूद हथियारबंद हुआ, जिन्हनि जेको एंटी एंक्रोचमेंट टीम जे मथां फायरिंग करे ॾिनी। उन फायरिंग जे नतीजे में जेको इंस्पेक्टर आहे एंटी एंक्रोचमेंट जो एजाज़ चांडियो मुख्तियार कार उहो थॾे ते मारिजी वियो आहे। 2 जेके एहलकार आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी एहलकारनि जो जेको इलाज आहे उहो एंटाइम जना अस्पताल में जारी आहे। ऐं एंटी एंक्रोचमेंट पारां इहो ॿुधायो वियो त इज़ाफ़ी जेकी नफ़री आहे पुलिस जी उहा घुराई वई आहे। ऐं जल्द जेके जवाबदार आहिनि उहे बि गिरफ़्तार कया वेंदा। ऐं हिकिड़े जी जेकी सुञाणप आहे उहा थी वई आहे, 2 जी जेकी सुञाणप आहे उहा अञा ताईं नाहे थी सघी। इन हवाले सां जेको ज़ख़्मी थियल एहलकार आहिनि उन्हनि जो इलाज जारी आहे। ऐं पुलिस पारां ॿुधायो वियो त जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जी इसहाक, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील ॼाणण लाइ।